हिक ॻोठाणे जुमन जे दर ते चमचो चिबड़ ऐं शबू अची दर खड़कायो। अंदरां ॻोठाणो जुमन निकिरी आयो ऐं पाण में मिलिया। चमचो चिबड़ भोतार साईं तोॾे उज़ुर ख़्वाही करण थो अचे। जुमन अबा भुलिया आहियो छा? ख़ुदा मोॾे ख़ैरु कयो आहे। बचड़नि भाइरनि अबे अमा ऐं सॼे ख़ानदान ॾे ख़ैरु कयो आहे। कंहिंजी उज़ुर ख़्वाही ऐं कहिड़े भोतार तोखे मोकिलियो आहे? चमचो चिबड़ सफ़ा को बदनसीब आहीं। भोतार 5 सालनि में लड़ी भी आयो अथई, जे हाणे उज़ुर ख़्वाही लाइ अचई थो त नांग थो खावई। भोतार रोज़ रोज़ ईंदो आहे छा? दुआ कर जो वरी भी दुआ लाइ अचई थो। अलाए छो मखण पए मथो थो सड़ई। वञी खॾ में पओ। मां हिन ॻोठ मां जाच वठां थो, कंहिं न कंहिं जो 5 सालनि में कज़ियो थियो हूंदो। जुमन इलाद कंदे अबा ईअं न कर, सिर्फ़ उहो ॿुधाए कहिड़ो भोतार थो अचे ऐं कंहिंजी उज़ुर ख़्वाही करण थो अचे। भोतार त माशाला खोड़ आहिनि। जे सुबुह जो भोतारनि खे पेरें पवण लाइ निकिरिजे त राति ताईं चेल में चुक पइजी वञे थी जो भोतार खुटनि। चिबड़ अड़े को चरियो आहे, पंहिंजो भोतार त हिकु ई आहे जेको इलेक्शन में बीहंदो आहे। अवां ई उनखे हमेशह खटरा ऐं असेंबली ताईं पहुचाईंदा आहियो। जुमन पाण वारो बाबो भोतार छा? चिबड़ हा 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 यार, पर भोतार इलेक्शन खटण खां पोइ लड़ी अचण त छा, पर सार संभालण लाइ कोई कुतो भी न मोकिलींदो आहे। हाणे वरी तूं चवीं थो त भोतार उज़ुर ख़्वाही लाइ अचे थो, पर मां चवां थो मूंसां कंहिंजी उज़ुर ख़्वाही कंदो। चिबड़ अड़े भोतार विज़ारतूं करे या तव्हांजा वेठो मसला हल करे, ऐं चए थो भोतार कुतो भी न मोकिलींदो आहे। असां तव्हांखे छा था लॻूं? तव्हां ॾे न ईंदा आहियूं? अड़े बाबा, मूं जहिड़ा केतिरा ई भोतार जा पंहिंजा तक में रखियल आहिनि, जेके साहब जे लहण खां पोइ वरी इलेक्शन मुहिम हलाईंदा आहिनि ऐं उहो सिलसिलो शुरू कंदा आहियूं। ऐं हर हिकु पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे 5 सालनि में मरण वारनि जी लिस्ट भोतार खे ॾींदो आहे। हाणे तूं इंसाफ़ कर। कमर जो ॾाढो कुराड़ो जेको मरी वियो, उहो मूं भोतार खे उन वक़्तु ई ॿुधायो ऐं लिस्ट में पहिरियों नालो उन जो लिखियो। हाणे जे भोतार उज़ुर ख़्वाही लाइ अचेसि थो त ॿुधाए तूं सवाल जवाब। जुमन चमचा चिबड़ अबे कुराड़े खे मोए कई साल थिया आहिनि ऐं हू असां खां ई विसरी वियो आहे। हाणे वरी भोतार खे असांजे ॾाॾे जी उज़ुर ख़्वाही यादि आयो आहे छा? छबू विच में ॻाल्हाईंदे वरी भी भोतार खे आफ़रीन आहे जो वरी भी यादि करे अचे थो। जे न बि अचे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? जुमन चमचा चिबड़ मां ओधर सोधर वठी बंदोबस्तु कयां थो, तूं भोतार जी खे वठी अच। चिबड़ हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। भोतार तुंहिंजो महिमान आहे। जे कंहिं बि सवाल जवाब कयो या 5 सालनि में तरी न अचण या कंहिं सां मयार बि ॾिनी त पोइ सुठो न थींदो। शबू चमचा चिबड़ तूं दिलजाए कर, कंहिंखे ताक़त आहे जो असांजे तॾे ते भोतार सां ॻाल्हाईंदो। अबा जे भोतार अचे त 1-2 ॾींहंनि में अचे। जे पोइ वरी स्कूल खे मोकलियूं थींदियूं त पोइ असांजो ज़िमो कोन्हे। सर्वेज जो शहर यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे। जे उहो अची वियो त पोइ कमु ख़राब थी वेंदो। शबू शैतानगिरी न कर। उज़ुर ख़्वाही करण थो अचे, को वोट वठण नथो अचे। उहो भी भोतार जो उज़ुर ख़्वाही लाइ अचणु हिकु बहानो आहे। कमदार जे वञण खां पोइ